नाज़िन सखर हाई कोर्ट सिंध रिजर्व पुलिस में ज़ाब्तनि जे उबदड़ कांस्टेबल जे भर्तियुनि वारे केस में आईडी सिंध ऐं ॿियनि वास्तेदारनि अमलदारनि खे 9 डिसंबर ते तलब करे वरितो आहे। तफ़सील मालूम ॿुधाए इनायत भट्टी जी इनायत। हाँ जी बिल्कुल। सिंध रिजर्व पुलिस में ज़ाब्तनि जे अबतड़ कांस्टेबल जे भर्तियुनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे। अदालत आईजी सिंध ॿियनि वास्तेदारनि खे 9 डिसंबर ते तलब करे वरितो आहे। मां ॿुधाईंदो वञा त सिंध हाई कोर्ट बेंच सखर में खैरपुर सखर शिकारपुर लाड़काणो ज़िले सां तालुक़ रखंदड़ जावेद अली शर अब्दुल जब्बार सांगी धणी बख़्श नसीराणी आसिफ अबड़ो समेत ॿियनि तरफ़ां SRP में ज़ाब्तनि जे उबतड़ कांस्टेबल जूं भर्तियूं थियण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई वई। जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांगी ऐं जस्टिस अब्दुल हामिद बरगड़ी ते मुश्तमिल आईनी बेंच आॾो दफ़ा गुज़ारनि जे वकील आलम शेर बोज़दार दलील ॾींदे चयो त सिंध रिजर्व पुलिस में साल 2018 दौरान भर्तियूं करण लाइ एडवर्टाइज़मेंट कई वई, जंहिंखां पोइ उमेदवारनि खां लिखत वारी टेस्ट वरिती वई। लिखत वारो इम्तिहान पास कंदड़ उमेदवारनि खां बाद में फिज़िकल ड्रोड़ कराई, पोइ खाइनि ज़ाती इम्तिहान वाए वरितो वियो ऐं टिनि खां पोइ रिक्वायरमेंट जेकी पॉलिसी आहे उनजी भॼकड़ी कंदे मनपसंद उमेदवारनि खे 15 एडिशनल मार्क्स ॾेई भर्ती कयो वियो, जिन में उमेदवारनि खे पंहिंजा नवाज़ी तहत एडिशनल मार्क्स ॾिनियूं वयूं, जंहिं में उमेदवारनि पैनल पुलिस खे 25 वरनि ताईं जी ड्यूटी करे चुका हुआ, जॾहिं त भर्तियुनि बाबति ॾिनल इश्तिहार में एडिशनल मार्क्स जो को बि हवालो न ॾिनो वियो हुयो। रिक्वायरमेंट में पॉलिसी जे उबतड़ कयल इन अमल सां एहलियत ते पूरो लहंदड़ उमेदवारनि जे हक़ तलफ़ी थी आहे ऐं मुतासिरनि अदालत खे इंसाफ़ फ़राहम करण जी इस्तदा कई। अदालत दलील ॿुधण बाद आईजी सिंध पुलिस खे ज़ाती हैसियत में रूबरू पेश थियण जो नोटिस जारी कंदे हुकुम ॾींदे वास्तेदारनि खे पिणु 9 डिसंबर ते तलब करे वरितो आहे। जी इनायत तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।